कराची में जश्न आज़ादी जो तैयारियों किथे पहुतियूं आहिनि इन हवाले सां असां सां मौजूद आहिनि सिंध वॉइस जो रिपोर्टर आज़ाद मीराणी जेको असांखे ॿुधाईंदो त कराची में जश्न आज़ादी जो तैयारियूं कहिड़नि मरहलनि में आहिनि। जी आज़ाद मीराणी। जी असरा बिल्कुल मां के ॿुधाईंदो हलां त 14 अगस्त जो तैयारियूं जारी आहिनि। अॼु 13 अगस्त जो ॾियारो आहे ऐं हिन वक़्तु मां परचम गली में मौजूदु आहियां। कराची समेत जेके सिंध जा ॿिया मुख़्तलिफ़ शहर आहिनि उतां हिकु होलसेल में जेको 14 अगस्त जे हवाले सां सामान आहे, जेके तैयारी जा जेको झंडियूं आहिनि, बेजिस आहिनि, गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ फ्लैग आहिनि, नियाणियुनि जे लाइ जेके चूड़ियूं आहिनि उन्हनि जी हिते परचेसिंग कई वेंदी आहे। जेका तैयारी आहे उन हवाले सां मतिलबु ॿार नंढा थोड़े वॾा जेके बि आहिनि उन्हनि तैयारी रूज़ ते आहे। ही 14 अगस्त जे हवाले सां ही जेका मेन बाज़ार आहे होलसेल जी, हिन सां गॾोगॾु जेके शहर जो मुख़्तलिफ़ हंध आहिनि उते जेके नंढा वॾा ॿार आहिनि, थोरे पीरसन आहिनि, उन्हनि जी ख़रीदारी जारी आहे। गॾोगॾु जेके शहर में सरकारी इमारतूं आहिनि उन्हनि खे रंगारंग बतियुनि सां ऐं सावन झंडनि सां सिंगारियो वियो आहे। सरकारी बिल्डिंगुनि सां गॾोगॾु जेके स्कूल आहिनि, प्राइवेट आहिनि, जेके होटल्स आहिनि वॾा वॾा, शहर में जेको माहौल आहे उहो पाकिस्तान जी आज़ादी ॾियारे जे हवाले सां हर साल जेको रिवायती कयो वेंदो आहे, हर दाइम वधि में वधि जेको पुरजोश तरीक़े सां मल्हायो वेंदो आहे। इन अॼोके जेको सुभाणे जेका 14 अगस्त आहे उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदा त मार्केट में असां ॿार नंढा वॾा औरतूं ॾिसूं था। जेके ॿार आहिनि उहे पंहिंजा बेजिस फ्लैग्स, औरतूं जेके आहिनि उहे पंहिंजे कलर सावन कपिड़नि जी ख़रीदारी करे, गॾोगॾु जेके चूड़ियूं आहिनि उनजी ख़रीदारी करे। तहिड़े तरीक़े सां जेके मर्द आहिनि उहे मर्द पंहिंजे ऑफिसिस खे डेकोरेट करणु पियो करे, उन सां गॾोगॾु को स्कूल जी डेकोरेशन जो सामान पियो वठे। किन जा वरी सुभाणे इवेंट्स आहिनि जेके मुक़ररु थियल आहिनि, उहे उनखे सेलिब्रेट करण लाइ जेके तैयारियूं आहिनि उहे पंहिंजी वॾी दिलि सां जारी आहिनि। पाकिस्तान जो 79 जेको सालगिरह जो ॾियारो आहे उन हवाले सां जेके सरकारी सतह ते तक़रीबन मां उनखे ॿुधाईंदुमि सुभाणे बाक़ाइदा तौर ते CM सिंध मुराद अली शाह, गवर्नर निहाल हाशमी मज़ार क़ाइद ते हाज़िरी भरींदा। उन खां बाद जेके मुख़्तलिफ़ शहर में मुख़्तलिफ़ पॉइंटियूं आहिनि शहरी पाकिस्तानी जेके बि आहिनि उहे पंहिंजे रोडनि ते ईंदा आहिनि। हिन ॾियारे ते एतिरो पुरजोश तरीक़े सां जेको ख़ुशियूं कयूं वेंदियूं आहिनि, जेके क़ौमी गीत हूंदा आहिनि उन ते रक़्स कयो वेंदो आहे। ऐं ही तैयारी जे हवाले सां हिन वक़्तु जेको असां परचम गली में मौजूदु हुआसीं, हितां जेके शॉपिंग आहे उहो सिलसिलो इंतिहाई शहरनि जो जेको आहे उहो इंतिहाई पहिरियों खां वधीक जेको आहे जोश सां जारी आहे। जी महिरबानी आज़ाद मीराणी अवां जी जो अवां असांखे जेके शहर में तैयारियूं हली रहियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां असांखे आगाह कयो। साॻे ई रीति असां सां गॾु कराची मां मौजूदु आहिनि जानी सूमरो जेको असांखे ॿुधाईंदो त ॿिए पासे वरी जे कराची में कहिड़ियूं तैयारियूं मरहलनि में गुज़री चुकियूं आहिनि ऐं किथे किथे जेके आहिनि से उहे रोड रस्ता सिंगारजी विया आहिनि। जेके नंढनि ॿारनि जा जज़्बा आहिनि, जेके झंडियूं आहिनि, उहे ख़रीदारी उन्हनि जी थी रही आहे। असां सां गॾु वीडियो लिंक ते जानी सूमरो मौजूदु आहिनि। जी जानी सूमरो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे मुख़्तलिफ़ इमारतुनि ते जेको आहे बत्ती जेके बत्तियूं आहिनि उहे बि जेको आहे लॻाई वियूं आहिनि। जेको आहे पाकिस्तान जा झंडा जेको आहे फटकाया पिया वञनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते शहरनि जो जेको वॾो अंग आहे उहो हिते ख़रीदारी करे रहियो आहे। पाकिस्तानी झंडा बैनर असां सां गॾु हिकु शहरी मौजूदु आहे, असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सर बताइएगा कि पाकिस्तान की आज़ादी का 82 साल क्या कहेंगे? मेरा कौम के लिए यही पैगाम है कि ये मुल्क हमारे बुजुर्गों ने बड़ी जद्दोजहद और कुर्बानियों से हासिल किया, तो हमें इसकी खिदमत करनी चाहिए। और जो हमारे नौजवान हैं खासकर उन्हें चाहिए कि वो तालीम हासिल करें ताकि इस मुल्क की तरक्की में अहम किरदार अदा कर सकें। शहरनि जो तव्हां ॻाल्हि ॿुधी उनखे चवणु आहे त ही पाकिस्तान जेको आहे असांजे बुज़ुर्गनि वॾी जदोजहद सां जेको आहे हासिल कयो हुयो ऐं असांखे पाकिस्तान जे शहरनि खे हिन जे लाइ दुआऊं ऐं महिनत करणी पवंदी। हिन मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन करण लाइ नौजवाननि खे जेको आहे महिनत करणी पवंदी। जेको शहरनि हिते जेको आहे पंहिंजे नंढड़नि ॿारनि सां गॾु हिते जेको आहे ख़रीदारी कई आहे। मुल्क पाकिस्तान जी सलामती लाइ दुआऊं पिणु घुरी थियूं वञनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे रैलियूं पिणु कढी वयूं आहिनि। पाकिस्तान ज़िंदाबाद जेको आहे मां तव्हांखे वधीक ॿुधायां त मुख़्तलिफ़ कॉलेजनि, यूनिवर्सिटियुनि, आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची ऐं ॿियनि शहरनि में जेको आहे पाकिस्तान जी तक़रीबूं जेको आहे जारी आहिनि 14 अगस्त जी। हलूं था हाणे हैदराबाद जी तरफ़। हैदराबाद में असां सां गॾु मौजूदु आहिनि ज़ाकिर लगारी जेके ॿुधाईंदा त हैदराबाद में जश्न आज़ादी जो तैयारियूं कहिड़नि मरहलनि में दाख़िल थी चुकियूं आहिनि। जीवे जीवे पाकिस्तान। समूरे मुल्क जियां हैदराबाद में भी क़ौमी ॾियारो इंतहाई जोश ऐं जज़्बे सां सेलिब्रेट कयो पियो वञे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहिनि क़ौमी परचम आवेज़ा कया विया आहिनि। ॿार आहिनि जेके उहे उन्हनि मुख़्तलिफ़ स्टॉलनि जो दुकाननि जो रुख़ करे वरितो आहे। हैदराबाद जे चइनि तालुक़नि में दुकानूं आहिनि जेके उहे क़ाइमु कयूं वयूं आहिनि जिते क़ौमी झंडा
क़ौमी झंडनि सां मुंसलिक जेके कपिड़ा आहिनि उहे बि लॻाया विया आहिनि। गॾोगॾु बेज आहिनि, झंडियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौमी जेके कपिड़ा आहिनि उहे बि ते लॻाया विया आहिनि। हर स्टॉल ते हिकु फैमिलीज़ जी ॿारनि जी हिकिड़ी वॾी रश आहे जेका ॾिसण में अचे थी। हैदराबाद में क़ौमी ॾियारो जोश जज़्बे सां सेलिब्रेट कयो पियो वञे। ॿारनि जेको आहे झंडियूं वरितियूं आहिनि जेके पंहिंजे घरनि में, स्कूलनि में, गिटियुनि में लॻाए रहिया आहिनि, ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधायो त हैदराबाद में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके स्टॉल क़ाइमु कया आहिनि उते शहरनि जी हिकिड़ी वॾी तादाद आहे, उन्हनि स्टॉलनि जो रुख़ कयो आहे। इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हैदराबाद शहर जे जेको सरकारी तौरु गैर सरकारी इमारतूं आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो चिरागा कयो वियो आहे। क़ौमी झंडा जेके उते आवेज़ा कया विया आहिनि ऐं उते प्रोग्राम्स बि रखिया विया आहिनि जिते ॿारनि जी शहरनि जी हिकिड़ी वॾी तादाद आहे नौजवाननि जी, उहे बि उते पहुची जोश ऐं जज़्बे जो इज़हार करे रहिया आहिनि। हैदराबाद में क़ौमी ॾियारो जेको आहे इंतिहाई मोहबत सां ऐं जज़्बे सां सेलिब्रेट कयो पियो वञे। मुख़्तलिफ़ फैमिलीज़ सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि चयो आहे उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हीउ ॾियारो जेको आहे आज़ादी जो ॾियारो आहे। हिन ॾींहं ते असांखे आज़ादी मिली जेका अॼु असीं हर साल जेको आहे उहो आज़ादी सेलिब्रेट कंदा आहियूं। अॼु पाकिस्तान जेको आहे दुनिया में पंहिंजो नालो रोशन करे रहियो आहे ऐं उन्हनि जी उन नाले रोशन सां गॾु असांजी इज़तुनि में बि इज़ाफ़ो थियो आहे। पाकिस्तान जे इज़त सां गॾु ई हर शइ जी इज़त आहे। गॾोगॾु तव्हांखे ॿुधाए ॿारनि सां असांजी ॻाल्हि थी आहे। ॿारनि पंहिंजे वालिदेननि सां जेको आहे उहो डिमांड कयूं आहिनि त असांखे झंडा, बेज, झंडियूं ऐं कपिड़ा वठी ॾिना वञनि ताकी हू इन ॾियारे खे ख़ुशी सां सेलिब्रेट कनि ऐं जोश जज़्बे सां सेलिब्रेट कनि। ॿारनि बि घटि न कई आहे वालिदेननि सां, उन्हनि दुकाननि ते उन्हनि खे वठी विया आहिनि ऐं उन्हनि जूं जेबूं बि ख़ाली करायूं वयूं आहिनि। गॾोगॾु तव्हांखे ॿुधायां त हर इमारत ते क़ौमी परचम लॻाया विया आहिनि ऐं चाहे उहो सरकारी इमारतूं हुजनि चाहे उहो गैर सरकारी इमारतूं हुजनि, गॾोगॾु हर घर जे मथां बि क़ौमी परचम लॻाए करे इज़हार मोहबत कयो पियो वञे। सॼी सिंध जी ॻाल्हि कजे त सॼी सिंध जश्न आज़ादी मल्हाइण लाइ तमामु वॾे जोश ऐं जज़्बे में नज़र अची रही आहे। इन सां गॾु ई मां खे वठी हलंदसि हाणे मीरपुर ख़ासि जिते असांजा रिपोर्टर मौजूदु आहिनि तारिक पंवर जेके ॿुधाईंदा त मीरपुर ख़ासि में तयारियूं कहिड़े जोश ऐं जज़्बे सां केतिरे मरहले में कीअं गुज़री रहियूं आहिनि ऐं उन जेके घिटियूं आहिनि मीरपुर ख़ासि जा रस्ता आहिनि उहे केतिरा सिंगारियल आहिनि। जी तारिक पंवर। जी बिल्कुल, इन वक्त मां मौजूद आहियां मीरपुर ख़ास जे स्टेशन चौक ते जिते पाकिस्तान जे 79वीं आज़ादी जे ॾियारे जे हवाले सां तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। शहर में जश्न आज़ादी जो जोश जज़्बो नज़र अची रहियो आहे। मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं शहरनि बाज़ारनि में अहम रस्तनि ते पाकिस्तानी झंडा, झंडियूं जूं लड़ियूं जश्न आज़ादी जे हवाले सां मुख़्तलिफ़ स्टॉल लॻाया विया आहिनि, जॾहिं त शहरनि पारां पिणु मुख़्तलिफ़ घरनि, दुकाननि ऐं गाॾियुनि खे सब्ज़ हिलाली झंडनि सां सिंगारियो पियो वञे। ॿी तरफ़ 14 अगस्त जे हवाले सां शहरनि ऐं ख़रीदारियुनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। ॿारनि, नौजवान ऐं ख़ानदान जे वॾे अंग में पाकिस्तानी झंडा, बेज, झंडियूं ऐं ॿियूं जश्न आज़ादी जो सामान ख़रीद कंदे नज़र अची रहिया आहिनि।